खिबरों में खबर ईंदा हलो तो वधंदड़ महंगाई ऐं एनजीओस पारां इमदाद में नज़रअंदाज करण खिलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि बीप्रकाश रोड ते धरणो ट्रैफिक मुअत्तल ॻोठ अली बख्श दर्स मुकीमदीन पंवर शफी आले पोटो हाजी कबूल ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि चेतन मेघवाड़ नेणू नथू लालचंद ओड ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वधंदड़ महंगाई एनजीओस ऐं सरकारी इमदाद में नज़रअंदाज करण खिलाफ़ हॾामोरी स्टाफ वटि रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि ट्रैफिक मुअत्तल थी वई आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त महंगाई वधी वई आहे। सरकारी तौर एनजीओस में मिलंदड़ संदस ॻोठनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे। लॻल धरणे सबबि ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के पीवीसी वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल। राब्ता नंबर रांझन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।